कहाणी छही आख़िरी मुराद। अलाए किथे कहिड़े किताब में पढ़ियो हुम। We really are all hungry and we all are hungry. We all are very quarrelsome. पर न, आउं सम्झां थो त हिते कराचीअ में माण्हू रुगो बुखायल ई न उञायल बि आहिनि। हिक ॿिए जो रतु पीअण लाइ अज़ल जी उञ खयूं पिया हलनि। रत जी रिञ पुठियां बसुनि, मोटरनि, रिक्शाउनि ऐं ट्रामनि जा कॾहिं न ख़तमु थींदड़ सिलसिला रातो ॾींहुं डोड़ंदा था रहनि। वॾनि वॾनि पेटनि वारा उञायल बुखायल माण्हू नीरे नीरे सिंधू समुंड खे ॻाढ़ो खोंबो था चाहिनि। नीरो नीरो समुंड जो मिलियल आहे खेनि ठीके में। हूअं बि कराची वॾो विॻोड़ी शहर आहे। पाकिस्तान खे ठाहिण खां वठी ड्राहिण ताईं जा सभु सूण, सटल ऐं टकसाट इन्हीअ शहर में ठाहिया वेंदा आहिनि। प्रॉब्लम मथां प्रॉब्लम पैदा कया वेंदा आहिनि। कॾहिं क़ौमी प्रॉब्लम, कॾहिं फ़क़ति क़ौमी ॿोलीअ जो प्रॉब्लम, कॾहिं मुहाजिरनि जे आबादगारीअ जो प्रॉब्लम, जेको 1947 ईस्वी खां वठी अॼु ताईं पूरो न थियो आहे, न ई कॾहिं थींदो। कॾहिं कराची को अलॻि सूबा बनाओ, कॾहिं राजपूताना फेडरेशन जो प्रॉब्लम, कॾहिं मुहाजिर पंजाबी पठान जे इतिहाद जो प्रॉब्लम, कॾहिं बहारियुनि जे आबादकारीअ जो प्रॉब्लम, प्लाट मथां प्लाट जो प्रॉब्लम, खुॾ मथां खुॾ जो प्रॉब्लम। कराची जा हज़ारे प्रॉब्लम आहिनि, छो त कराची पाकिस्तान जी सभ खां वॾी कॉलोनी आहे ऐं उन कॉलोनीअ में बि सवें कॉलोनियूं आहिनि, जहिड़ो रज़विया यानी शिया मुहाजिर कॉलोनी, उस्मानिया यानी सुन्नी मुहाजिर कॉलोनी, नवाबज़ादा लियाकत अली यानी कट्टर मुहाजिर कॉलोनी, उर्दू कॉलोनी, बाबाए क़ौम कॉलोनी, बाबाए मिलत कॉलोनी, बाबाए शेर कॉलोनी, बाबाए नसर कॉलोनी ऐं ॿियूं अहिड़ियूं सवें पठान, मुहाजिर, पंजाबी, गोसिया, कुदसिया, दहली, आगरा, अमरोही, पानवाला ऐं मुरादाबादी, तंबाको वाला कॉलोनियूं आहिनि। वेस्ट वहाफ खां वठी हैदराबाद जी सुपर हाईवे ताईं को एकड़ ॿेकड़ 80 या 120 वालनि जो प्लाट वांदो आहे, जेको आङूठे छाप वॾेरा सोसाइटी सॾाईंदा आहिनि। उहे प्लाट ईअं वॾेरनि चमे चटके लाइ भपकेदार साड़ियुनि वारनि अलबेली खानमुनि जे विचीं क़ैदी लाइ बचाए रखिया आहिनि, छो त अलबेलियूं खानम खाहिर करण जूं वॾियूं आर्टिस्ट हूंदियूं आहिनि ऐं वॾेरे जी वाछ ॾिस त गोदो। तंहिं करे इन शहर में सिंधी कॉलोनी मिलण जो सवाल ई कोन थो पैदा थिए। पर हिते प्रॉब्लम कॉलोनीअ जो न, सिंधी वॾेरनि जो न, पर वॾनि वॾनि पेटनि वारनि उञायल बुखायल माण्हुनि जो आहे, जेके नामुराद आबादियुनि ऐं अमरूह आबादियुनि मां फ़लसफ़नि जा उठनि जी कतारुनि सां वॾा वॾा ॻाटे भॻा किताब खणी आया आहिनि, जिन में मंशियात, सियासियात, इक़्तिसादियात, फ़ल्कियात, हयातियात, नबातात, हैवानात, जिन्नात, मदनियात, जिनसियात, इस्लामियात, कुफ्रियात, शैतानियात, तसौफ़ियात, अलहियात, साइंसियात, उर्दियात, फ़तनियात, ख़राफ़ात, लुग़वियात ऐं वाहियात जा बंडल ॿधी आया आहिनि, जेके हर चौथे ॾींहुं बिना सोचण सम्झण जे विरहाङे ऐं ओभर पाकिस्तान जहिड़नि ख़ौफ़नाक खूनरेज़ फ़साद कराइण खां पोइ बि बाक़ी बचियल ठोंठे पाकिस्तान जे पश्त सिंधूअ खे गंगा जमुना में बरहम पत्रा जियां ॻाढ़ो करण लाइ अज़ल जी उञ खयूं पिया छापा कनि। जॾहिं ॾिस त वात ॻाढ़ो करियो, पाकिस्तान जे झंडे ते कुथो चुनो हारियो नारा हणंदा, उर्दूअ जो जनाज़ो खयों, तकड़ा तकड़ा कब्रिस्तान भॻा वञनि त उर्दू का जनाज़ा है ज़रा धूम से निकिले, ऐं जॾहिं जनाज़ो क़बर में वञो लाहीनि, तॾहिं वञी अहमकनि खे ख़बर पवे त मार। पाकिस्तान जी सिसी लही पई आहे, बरहम पत्रा रत थियो पई वई। ओभर पाकिस्तान जो किथे बि नालो निशान कोन्हे। सॼो उर्दियात फ़लसफ़ो त छा, पर माॻनि सॼो पाकिस्तान डेरी। कॾहिं वरी ॾिस त बहारी आबादकारीअ जो जनाज़ो पियो वञे, कॾहिं उर्दू सहाफ़त जो, कॾहिं झुॻे मकान जो, कॾहिं इस्लामी सोशलिज़म जो, त कॾहिं साम्राजी सोशलिज़म जो, त कॾहिं सिंधियुनि मथां कुफ़र जी फ़तवा कढियो, चोरंगी, कोरंगी, ओरंगी ऐं लियाकत बाज़ार में पुराणा टायर पिया साड़नि त कराची को अलॻि सूबा बनाओ। मुहाजिर, पंजाबी, पठान, मुहाज़ ज़िंदाबाद। मथां वरी रेडियो पाकिस्तान तां मलके तरन्नम ऐं मेहदी हसन जी रिकॉर्डिंग जी धूम त ये हक़ की जंग है, ऐलान है, ऐलान है, ऐलान है, हमारा पाकिस्तान ज़िंदाबाद। ऐं जॾहिं सफ़ा वांदा हूंदा आहिनि त पोइ हिक ॿिए जी कॉलोनियुनि ते हलो गुलो ॿोले छॾींदा आहिनि। उस्मानिया वारा रज़विया कॉलोनीअ में काहे पवंदा आहिनि,
त खटमल कुते मुर्दाबाद, 4 यार ज़िंदाबाद। कॾहिं रज़विया वारा रातियुनि जो लिखी उस्मानिया जे दरनि ते लिखी वेंदा आहिनि त कताल जन्नत ख़ातून मुर्दाबाद, सुन्नी कुते मुर्दाबाद। त कॾहिं रज़विया ऐं उस्मानिया जा सुन्नी ऐं शिया बाज़ार वारनि सां गॾिजी पंजाबी क़ौम खे टुकड़ा करण लाइ कादियानी कुता मुर्दाबाद जा नारा हणंदा आहिनि त ख़तम नबूअत ज़िंदाबाद। जॾहिं ॾिस त कराचीअ जे चौवाटुनि ते टायर पिया सड़ंदा, नारा तकबीर, अल्लाहु अकबर जा नारा पिया लॻंदा आहिनि त कराची जल रहा है, पाकिस्तान जल रहा है। ऐं जॾहिं बि अहिड़ो वॻोड़ो बर्पा कयो वेंदो आहे त पोइ लोही टोपलनि वारा अणपढ़ियल फ़ौजी ऐं पुलिस वारा संगीन वारियूं राइफ़लूं खयों टड़कूं डोड़ाईंदा ईंदा आहिनि। सॼी कराचीअ में फायर ब्रिगेड जा आवाज़ पिया ॿुधण में ईंदा आहिनि। टायरनि जो दूंहों ऐं आंसू गैस जो दूंहों फ़िज़ा में मिली हिकु थी वेंदा आहिनि। उर्दू ऐं सिंधी अख़बारुनि जा 10 ॾोकड़नि ते विकामंदड़ सहाफ़ियुनि जा कलम वठां में अची वेंदा आहिनि। फ़ोटोग्राफ़रनि जूं ऑटोमेटिक कैमराऊं टड़काट पियूं छॾींदियूं आहिनि, कराची जल रहा है, पाकिस्तान जल रहा है। ऐं सियासी अॻवाननि जूं मोटरूं ज़ूज़ट करियूं पियूं उन स्टॉप ते गॾु थींदियूं त जीअं शहीदान इस्लामी पाकिस्तान जो हिसाब किताब लॻायो वञे, संदन माइटनि खे पैसा ॾिना विया वञनि ऐं शहीदनि खे रिपोर्ट लाइ कराचीअ जे कंहिं क़ीमती ख़ूबसूरत चौवाटे जो फ़क़ति 2-2.5 एकड़नि जो प्लाट अलाट कयो वञे, जीअं शहीदनि जे मुजावरनि खे सोढ़ाग न महसूसु थिए। हर चौथे ॾींहुं जियान अॼु वरी कराचीअ में ॾफेड़ पियो ॾिसिजे। कादियानियुनि जो लॻड़ काटा करण लाइ सुनी शिया मुहाजिर महाज़ गॾु थी वियो आहे। नवाबज़ादा लियाक़त अली बाज़ार खां अल-एज़म स्क्वायर ताईं बॉइज़ कओ अखियुनि में घुंड भरियो खून ख़वार अंदाज़ सां मेड़ा कयो पिया घुमनि। दुश्मन जी फ़ौज खे पुठ ऐं वतन जे माण्हुनि खे लठ ऐं चठ ॾेखारण वारा लोही टोपलनि वारा फ़ौजी अॼु वरी संगीननि वारियूं राइफ़लूं खणी चौवाटे ते चुस्त ऐं चौकस बीठल पिया नज़र अचनि। लियाक़त बाज़ार जे वॾनि पेटनि वारा उञायल बुखायल सदा बेघर दुकानदार अखियुनि में रत भरियो मस्त हाथियुनि जियान बेखौफ़ पिया हलनि। इन लाइ जो खेनि ख़बर आहे त उहे बाड़ी त आंदल लोही टोपलनि वारा मशीनी माण्हू अक़लियतनि खे न, रुॻो अक्सरियत जे माण्हुनि खे मारण ऐं कचलण जो पघार वठंदा आहिनि। इन करे हू खखर खे खड़ो हणण लाइ लियाक़त बाज़ार जा वापारी तोड़े पंसारी सवेरे दुकान बंदि करे पाननि जा वॾा पुड़ा ॿधाए नारा हणण लाइ वातनि खे डबल चूना मुर्दाबादी पाननि सां खून ख़वार बनाए ख़बरूं ॿुधण लाइ लियाक़त बाज़ार ऐं अल-एज़म स्क्वायर जे होटलुनि ऐं पाननि जे दुकाननि अॻियां वॾे वाक वॼंदड़ रेडियनि मथां मेड़ करे बिहजी विया त फ़ैसिलो कंहिंजे हक़ में थो थिए। चवंदा आहिनि त रिढूं मिड़ई बूथ कारियूं। एज़म स्क्वायर खां लियाक़त बाज़ार ताईं सभु माण्हू दहली वाला टाइप जा पिया नज़र अचनि। तंहिं करे मूं लाइ इहो अंदाज़ो लॻाइण त इन्हनि मां केरु कादियानी आहे, केरु शियो, केरु सुन्नी, केरु कम्युनिस्ट, त केरु मुस्लमान, केरु दहलवी, त केरु पाकिस्तानी। ऐं आउं पंहिंजो पाण ते रोआं बीठो। रोआं छो न? खाना मनसूबाबंदीअ जी माउ खे पूरा अधु दर्जन ॿार पैदा करण खां पोइ बि आउं अॼु ताईं उन पाक सियासत जी खाक खे बि सम्झी न सघियो आहियां। उन मुल्क जी तारीख़ जाग्राफ़ी जी त छा, पर अक्सरियत ऐं अक़लियत जी माना ऐं मफ़हूम खे बि सम्झी न सघियो आहियां। हिन मुल्क जो दुन थियो या कुन, फ़ियल कून जो कुन थियो। चङो भला अव्हां ई ॿुधायो त अक्सरियत छा आहे ऐं अक़लियत छा आहे, क़ौमियत छा आहे ऐं इलाक़ाइत छा आहे। भला जे अक्सरियत ई सभु कुझु आहे त पोइ पाकिस्तान जा सभ खां वॾा बंगाली केॾांहुं विया? उन्हनि सां छा थियो? कहिड़े नांग खाधुनि? हाणे खेनि कहिड़े ॾेसावर में ॻोल्हियो वञे? आहे को अव्हां वटि जवाबु? न, मूंखे ख़बर आहे अव्हां सभु चरॿट आहियो। अव्हां वटि को बि जवाबु कोन्हे। अक्सरियत ऐं अक़लियत जी त छा, पर अव्हां खे गद्दार ऐं मुहब वतन जी माना जी बि ख़बर कोन्हे। अव्हां हर दौर में छितनि कुतनि हथां ईसा, सरमद, इनायत ऐं बिलाल खे ॾाढ़ाईंदा आया आहियो। अव्हां गद्दार जे नाले सां 30 लख माण्हू क़तल कराया, 30 लख माण्हू लूला लंगड़ा कराया, लखें औरतुनि जूं लॼूं लुटियूं, लखें नर ॿारड़नि जे सीननि ते संगीनूं हलराए छॾियूं। उन क़तल गारत करण लाइ अरबनि रुपयनि जो पेट्रोल ऐं बारूद साड़ियो वियो। पर ॿुधायो त अव्हां मुल्क जे मुस्तक़िल गद्दारनि खां कहिड़ो वेर पारियो आहे? उहे गद्दार जी फितवा अव्हां लाइ बि कढी सघिजे थी। अव्हां खे बि सूरीअ ते लटकाए सघिजे थो, पर न, अव्हां फ़क़ति चरॿट आहियो।
नवाबज़ादा लियाकत अली बाज़ार सां हलंदे अचानक मूंखे ब्रेक लॻी वञे थी ऐं मुंहिंजा वाइसर बताल थी वञनि था। ओचितो यादि थो अचेमि त मुंहिंजो मसइलो अक्सरियत ऐं अक़लियत जो न, क़ौमियत ऐं इलाक़ायत जो न, गद्दार ऐं मुहब वतन जो न, शिए सुनी करस्तान कादियानी जो न, पर कंहिं छपर हेठां राति गुज़ारण जो आहे। छो त आउं कराचीअ जो सिंधी अदीब आहियां। ॿियनि लफ़्ज़नि में धोबीअ जो कुतो न घर जो न घाट जो वारे मुहावरे जीअं हिन हेॾे वॾी ऊचिन ऊचिन इमारतुनि वारे शाही शहर में राति गुज़ारण लाइ मूं वटि को घर घाट थांव कोन्हे। फ़क़ति हिकु पल घाट जो आसरो आहे। तंहिं करे आउं तकिड़ो तकिड़ो अल-एज़म स्क्वायर ऐं करीम आबाद जे विच वारी वॾी ट्रैफ़िक पुल ॾांहुं हलणु लॻो आहियां। उन पुल जे हेठां मूं कई रातियूं गुज़ारियूं आहिनि। पर तरसो, पहिरीं आउं अव्हांखे पंहिंजे पुल घाट वारी आस्थान जे बारे में कुझु वज़ाहत सां खोले ॿुधायां। छो त हुन पल जे हेठां हिकिड़ी लौली मस्त चरी पनाहगीर जो कब्ज़ो आहे। पल जो हेठियों हिसो खेसि कलीम ऐं मिलियल आहे। इन करे राति गुज़ारण लाइ मूंखे हुन मस्त चरीअ सां वॾी जंग जोटणी पवंदी आहे ऐं कॾहिं कॾहिं ख़ुशामद बि, छो त राति गुज़ारण लाइ मसवाड़ तौरु मूंखे उन चरीअ जी ख़िदमत अक़दस में बि डबल मुरादाबादी तंबाको पान हदिया ऐं तबरक तौरु पेश करणा पवंदा आहिनि ऐं पोइ पंहिंजो नालो अली बाबा बारा बैंकवी ॿुधाइणो पवंदो आहे। इन सां गॾु पूरे हस्बे नस्बे ददहाल ननहाल खां वठी ससुराल ताईं। पर मुंहिंजो ख़्यालु आहे त पहिरीं आउं अव्हांखे पंहिंजे चरिए यार जी तारीख़, जाग्राफ़ी ऐं मदनियात बयानु करे ॿुधायां त जीअं हू अव्हां लाइ हिन कहाणीअ में अजनबी ऐं ओपरो न लॻे। जो सॼी ॻाल्हि ॿुधण खां पोइ अव्हां यूसुफ ज़ुलेखा वारे किसे जीअं मूंखां पुछो त बंगाल देश हिंदुस्तान में आहे या पाकिस्तान में। तारीख़, जाग्राफ़ी ऐं मदनियात मुंहुं जहिड़ो कर कंहिं गद्दार पाकिस्तान जे नक्शे ते थोपीअ मां बूंडो घरोड़े एब्स्ट्रैक्ट आर्ट ठाहे छॾियो हुजे। हिकु ॿांह काराईअ खां वढियल, मथे ते कारी पुराणी अड़वाकट लखनवी टोपी जेका हर पाकिस्तानी फ़िल्म में चकले जो बदमाश पाईंदो आहे। लीड़ूं अलीगढ़ कट शेरवानी, फाटल चतियूं लॻल चूड़ीदार चौताली, पेरनि में छिगल पुराणो असफन जो चंपल, अगठ लड़कियल वात जहिड़ो कर पान जो थकदान, जंहिं उझल ठिकराइनि सफ़ाई, हथ में मदारनि वारी डगडगी, ॻिचीअ में काइदे-आज़म जे मज़ार तां फिटा कयल सुकल गुलनि जे हारनि जा थहा। ॾींहुं हुजे के राति, जॾहिं ॾिस त पुराणनि हिंदुस्तानी फ़िल्मुनि जा गाना चरॿा करियो पियो ॻाईंदो। ये पाकिस्तान है प्यारे, हमारी जान है प्यारी, पाकिस्तान जिंदाबाद, मंज़िल मुर्दाबाद। तारीख़, जाग्राफ़ी ऐं मदनियात खां पोइ मुंहिंजे यार जी मज़हबी, मुआशी, इक़्तिसादी जोड़जक हीअ अथव। हिकु पासे सॼे शहर जे पिन जे पारूथियुनि सुकल मानियुनि जे टुकरनि जा वॾा वॾा ढेरा जेके हू आटा मिलनि खे विकिणंदो आहे ऐं उन्हनि सां वरी टोश, केक ऐं पराठा ठाहिया वेंदा आहिनि। ऐं ॿिए पासे ॾिस त कराची जी सड़कुनि ऐं किन कचिरे जे दॿनि मां मेड़ियल जंग अख़बार, अमन अख़बार, हुरीत ऐं ॿियनि अख़बारुनि जा या अल्लाह या मोहम्मद ऐं मके मदीने जे टाइटलनि वारनि फाटल पुराणनि अख़बारुनि जा 20-25 बंडल, जंहिं लाइ हू चवंदो आहे त ही सभु संदसि हिंदुस्तान वारी प्रॉपर्टीअ जे कलीम जा दस्तावेज़ आहिनि, जिन सां हू लखनऊ जे बंदरगाह जे बदिले में कराचीअ जो बंदरगाह वठंदो ऐं अलॻि मुहाजिरिस्तान ठाहींदो। चवनि था दिल्लीअ में हू वॾा मजमुआ लॻाए माण्हुनि जा मेड़ कठा करे जादूगरीअ जा ज़बरदस्त करतब ॾेखारींदो हो। आमिल ऐं मामूल बणिजी सॼी दुनिया जी सियासत जूं ख़बरूं ॿुधाईंदो हो ऐं पाण खे औरंगज़ेब आलमगीर जो अॻचाऊ सॾाईंदो हो ऐं किलीम में आगरे वारो ताजमहल घरण लॻो हो। जीअं त ताजमहल हिकु क़ीमती तारीख़ी शइ हुई, तंहिं करे बरतानवी हुकूमत खेसि ख़ुशि करण लाइ हिंदुस्तान खे 2 टुकर करे पाकिस्तान ठाहियो ऐं किलीम में खेसि बाबाए क़ौम काइदे-आज़म जो मज़ार ॾेई छॾियो। पर हू वाह पियो करे त हू अक़लियत जो माण्हू, एॾी सोढ़ी जॻह में हुनजो गुज़ारो कीअं थींदो। हुनखे किलीम में कराचीअ जो बंदरगाह ॾिनो वञे, जे न त हू कबाड़ियुनि जे दुकाननि तां पुराणा सड़ियल टायर खणी साड़े ज़बरदस्त हला गुला ॿोले छॾींदो ऐं ज़बरदस्त घेराव जलाओ करे पाकिस्तान में ज़िलज़िलो आणे छॾींदो। हू सदाईं जलालवी बणियल हूंदो हो। तंहिं करे राति गुज़ारण लाइ मूंखे हुन आॾो ॾाढी मिंथ मेड़ करणी पवंदी आहे ऐं कॾहिं सामरी जादूगर वांगुरु अखि जो ॾुखो रखी
ॾाका ॿधी चढ़ी वेंदो आहियांसि। मूंखे ॾाढी निंड लॻल आहे, तंहिं करे पल घाट हेठां डिॼंदो बे आवाज़ अचां थो ऐं दुआऊं पियो करियां त किथे भेणा इहो मनकर नकीर जो पुटु सुतल हुजे त ॾाढो चङो, न त आॾीअ बचा में मूंखे दुधाल खां वठी ससुराल ताईं कूड़ो शिजरो खोलणो पवंदो ऐं उन सां गॾु मूंखे उन जादूगर बालमा सां गॾु सामरी जादूगर वारी चटाभेटी करणी पवंदी। पर हाय ॾे क़िस्मत, ऐं जीअं ई पल घाट हेठां अचां थो त ताक लॻी था वञनि में, छो त हू कमबख़्त तक दनादन में लॻो पियो आहे। मेरी शेरवानी हिंदुस्तानी, मेरा अचकन हिंदुस्तानी, मेरा पाजामा हिंदुस्तानी, मेरी बोली हिंदुस्तानी, मेरी चपली हिंदुस्तानी, सर पे काली टोपी लखनवी, फिर भी दिल है पाकिस्तानी, पाकिस्तान जिंदाबाद, पाकिस्तान जिंदाबाद। मुंहिंजूं अखियूं निंड खां फाटनि थियूं, तंहिं करे आउं चाहियां थो त हू कमबख़्त मूंखे न ॾिसे त चङो, ऐं आउं चुप चपात सां या अल्लाह या मोहम्मद जे बंडलनि में सिसी लिकाए सुम्ही पवां। पर हू मनकर नकीर जो पुटु मूंखे ॾिसी थो वठे ऐं ख़तरे में अची जादूगरनि वारे अंदाज़ सां ख़ौफ़नाक रड़ थो करे। कौन है? सिद्धो की संगत है। आउं मुंहुं चिॿो करे मजबूरन ख़ालिस जादूगरनि वारे अंदाज़ में जवाबु ॾियांसि थो, पर शायदि हुन जी तसल्ली नथी थिए। अली बाबा 40 टन कवि? मां हबकी थो वञां। 40 टन कवि क्या? हू सूअर जहिड़ी गोर अखि सां मूं ॾांहुं सवालिया नज़रुनि सां निहारे थो। मूंखे अचानक पंहिंजी ग़लतीअ जो अहसासु थिए थो। माफ़ करना, ज़बान चमकई, कहना कम की, हिसाब किताब का कच्चा है। अली बाबा 12 बैंकवी। हूँ 12 बैंकवी। और दुधाल कहाँ के? मली आबाद के। और चचहाल देरा दनवी के। और ननहाल जलालवी के। ससुराल कहाँ के? खेस अमरूही आबादी के। कौन ज़ात? सादात। शिजरा ज़मीन की पैदाइश। शाबाश शाबाश बेटा जंबूरा, शाबाश, सो जा सो जा। आउं भिट दणीअ जा शुक्राना मञी सुम्हण लाइ बंडल जे पासे में रही थो पवां त थोरे में जान छुटे। सो हलाले पाकिस्तान जेका आउं पढ़ण जी बजाए राति जो मुंहुं मथां चादर तौरु इस्तेमालु कंदो आहियां, मुंहं ते ॾेई अखियूं ॿूटे थो छॾियां ऐं हू पंहिंजे अलमस्तीअ में मोहम्मद अली एक्टर जियान बेहूदे अंदाज़ सां तक दनादन कयो पियो नाच करे। आउं अखियूं ॿूटियां थो पर निंड नथी अचे, छो त हू कमबख़्त सॼी राति घुंघरू छमकाईंदो मुंहिंजी निंड हराम करे छॾींदो। हूअं बि कराची जे शहर जियान मुंहिंजे ज़हन में बि वॾो वॻोड़ आहे, तंहिं करे अख़बार मुंहं तां हटाए मुंहं खे सामरी जादूगर जियान ख़ौफ़नाक बणाए या अली मदद करे ॾाका ॿधी चढ़ी थो वञांसि ऐं रड़ करे चवांसि थो, बेटा लंगूरा। हू हिकदमि तक दनादन बंदि करे हिकदमि पट ते लेटी अखियुनि ते लखनवी टोपी ॾेई जवाबु ॾिए थो, जी उस्ताद जंबूरा। हू जादूगरनि वारे अंदाज़ सां जवाबु ॾिए थो, मैं कौन? आमिल। तू कौन? मामूल। जो पूछूंगा बताओगे? बताऊंगा। हू मामूल बणिजे जवाबु ॾींदो थो रहे। तू फरमा, अक्सरियत क्या है और अक़लियत क्या है? हू सुते सुते मौज में अची कंध धोणे ॻाइणु लॻे थो, अक्सरियत है ला इलाहा, अक़लियत है मोहम्मद रसूल अल्लाह, पाकिस्तान जिंदाबाद, पाकिस्तान जिंदाबाद। और ये कौम बोली क्या है और इलाकाई बोली क्या है? उर्दू बोली कौमी बोली, सिंधी बोली मारो गोली, बाय बाय उर्दू शादबाद, पाकिस्तान जिंदाबाद, मंजिल मुराद। मामूल, आउं वरी निड़ीअ ते ज़ोर ॾेई हकल करियांसि थो, जी आमिल। हू साॻी तरह जवाबु ॾिए थो, ये कौमियत किस वण की मूली है? ये कौमियत है ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूल अल्लाह, पाकिस्तान जिंदाबाद, पाकिस्तान जिंदाबाद। और ये सूबायत क्या है? मुंहिंजे इन सवाल ते हू कमबख़्त वरी हिंदुस्तानी गाने जे चरॿे में हलियो थो वञे, यह है सिंध, यहाँ राजा दाहिर का तौला है, यहीं मुहाजिरों ने आकर अल्लाहु अकबर बोला है, गली सड़ी टायरों की जलने से क्या बिजली है क्या शोला, अक़लियत के चंद गाजियों से लाखों का लश्कर डोला है, सिंधु हिंदू मुर्दाबाद, पाकिस्तान जिंदाबाद। मामूल, ये क्या चक्कर है? पाकिस्तान का कौमी शायर अल्लामा इकबाल, मगर कौमी तराना किसी और शायर का बजता है। इकबाल का तराना
किसी बेसुरे मौलवी की बांग दराज है, गोया कौमी शायर है अपना, खरगोश खान हमारा, पाकिस्तान जिंदाबाद शादबाद। मामूल आऊं कावड़ मारड़ कर्या थियो। जी आमिल, जल्दी बताइए बांग्लादेश क्या चीज़ है? हू कमबख्त वरी हिंदुस्तानी गाने जे चरबे सुर में हलियो वञे थो। हम तुम एक बंगले में बंद हों और बंगला खो जाए और भूल भुलैया में मालिक मकान डंडा लेकर आ जाए। हम तुम एक बंगले में बंद हों अली बाबे और बंगला खो जाए, मकान मालिक आ जाए। अबे ओ बंगले के बच्चे, बकवास बंद कर, मैं गाना सुनने के मूड में नहीं। जल्दी बता, ये बांग्लादेश हिंदुस्तान में है या पाकिस्तान में? हुन कमबख्ते वरी ॻाइण जो दौरो पइजी वञे थो। ना ये हिंदुस्तान में प्यारी, ना ये पाकिस्तान में प्यारी, ना ये रूस में प्यारे, ना ये चीन में प्यारे। हक़ अल्लाह बांग्लादेश नामंजूर, बांग्लादेश नामंजूर। मामूल मां खारन में अची ॿियो सवाल करियां थो। बताइए मसला ताशकंद क्या घपला है? तक धनादन धनादन तक धनादन, ये वाह राज है गालिब, ये वो राज है गालिब जो सुनाए ना सुने, बताए ना बताए और रटाए ना रटे। अबे कुछ सुना भी, बलूचिस्तान जल रहा है। किस्मत हमारी साथ है, जलने वाले जला करें, मरा करें, सड़ा करें, चूल्हे में पड़ा करें। किस्मत हमारी साथ है, जलने वाले जला करें, मंजिले मुराद। मामूल बकवास बंद कर, जल्दी बता ये मसला कादियानी क्या है? एक आंख रानी है, काफिर अकलियत मुर्दाबाद, मुस्लिम अक्सरियत जिंदाबाद। हक ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलल्लाह, ख़त्म नबूवत जिंदाबाद, तकदिनादन जिंदाबाद, कादियानी मुर्दाबाद। मावरी हाव डारींदड़ गजगोड़ थो करियां। मामूल कुछ सोचा भी है? मुल्क में रोज़ अकलियतों का इस तरह बढ़ना खतरे से खाली नहीं है। क्या ये सच नहीं है कि कराची की मुहाजिरत अकलियत कराची को अलग सूबा मुहाजिरिस्तान बनाना चाहती है? हू मौज में अची थो वञे। तकदिनादन मोमिन, हाथ की कंगन को आरसी क्या है और पढ़े लिखे को पारसी क्या है? मुहाजिर अकलियत जिंदाबाद, पाकिस्तान शादबाद, मंजिले मुराद। ओ मंजिले नामुराद के बच्चे, भंग पी गया है क्या? अगर कराची अलग सूबा बन गया तो कल पंजाब के कादियानी अकलियत इस्लामाबाद को अलग सूबा कादियान बनाने की डिमांड करेंगे। इस तरह तो मुल्क के टुकड़े टुकड़े हो जाएंगे। होने दो जी, एक दिल के टुकड़े हज़ार हुए, कोई रूस में गिरा, कोई ईरान में गिरा, कोई अफ़गानिस्तान में गिरा। मुहाजिर अकलियत जिंदाबाद, कादियानी भाई शादाबाद, मंजिले मुराद। मामूल आऊं किरहोद में अची हकल कर्यां थो। अगर पाकिस्तान टुकड़े हो गया तो जानते हो क्या होगा? क्या होगा जी? फिर तो बड़ी धूम की कवाली होगी। मेरी दुनिया लुट रही थी और मैं बेहोश था। टुकड़े टुकड़े वतन के चुनता किसको इतना होश था। मुहाजिरिस्तान जिंदाबाद, कादियान जिंदाबाद, पाकिस्तान जिंदाबाद, मुहाजिरिस्तान मंजिले मुराद। अबे ओ मुहाजिरिस्तान के बच्चे, होश में आ जा। हिंदुस्तान हाइड्रोजन बन बना रहा है और तू अभी तक प्लाट, किलीम, बोली, बंगले और मुहाजिरिस्तान के चक्कर में फंसा हुआ है। ओ खाना खराबिस्तान के बच्चे। हो एकदम जोश में अची वञे थो। बातिल से डरने वाले ए आसमान नहीं हम, 100 बार कर चुका है तो इम्तिहान हमारा। अल्लाह के नारों से हम आग लगा देंगे, हिंदुस्तान के परखचे उड़ा देंगे। ऐलान है हमारा। ए ओ ऐलान के बच्चे, क्या घास खा गया है? 70 की जंग में मलका तरन्नुम ने कफन फाड़ कर गाया। जमील अल-दीन आली ने जीवी पाकिस्तान का ठुमका लगाया। मेहदी हसन ने ताक दनादन तबला बजाया। तारिक अजीज़ ने फिल्मी हवाई जहाज़ तक्कड़ आई और तमाम मौलवियों ने मिलकर तावीज़ और गंडों के मिसाइल बरसाई। फिर भी हम हिंदुस्तान को नष्ट नहीं कर सके। अब तेरे पास ऐसा क्या जादू आ गया है ओ जादूगर बालमा के बच्चे? मुंहिंजी ॻाल्हि ते हू कुछ रंजूर थी। वरी कंद झोलींदो ताड़ी ने कवाली में हलियो थो वञे। बिगड़ी को बनाने में क्यों देर लगी ख्वाजा? ए हिंद वली ख्वाजा, मोहम्मद बिन कासिम ख्वाजा, मोहम्मद गजनवी ख्वाजा, तैमूर लंग ख्वाजा, औरंगज़ेब आलमगीर ख्वाजा, चीन वली ख्वाजा, अमेरिका वली ख्वाजा। अमेरिका के झूले खाली ना समझो।
मुझे सबके दर का सवाल ही ना समझो। हू कवालिये में लुढ़ी तो बने। ओ ख्वाजा सरा के बच्चे बंद कर ये बकवास। आउं सामरी जादूगर जो पी बन जी वञा थो। मामूल, क्या तो पाकिस्तानी फिल्म साजों की तरह हिंदुस्तानी फिल्मों के गानों का चरबा करने से बाज नहीं आ सकता? ये पाकिस्तान है, बुला दे इन गानों को। वो अचानक रोहनहार को थी वञे थो। कैसे बुला दूँ वो आगरी की गलियाँ, कैसे बुला दूँ वो दिल्ली की गलियाँ, मूंगफलियाँ। दुधाल वहाँ है, चचहाल वहाँ है, ननहाल वहाँ है, ससुराल वहाँ है। जिन्हें नाज था हिंद पर वो यहाँ है, यहाँ है, यहाँ है। बिगड़ी को बनाने में क्यों देर लगी माई इंदिरा ख्वाजा। मावरी खारन मां सामरी जादूगर जियान गजगोड़ कयांस तो। मामूल, मत भूल कि ये हिंद के ख्वाजा सिरा का नहीं, दमादम मस्त कलंदर और अली का पहला नंबर का वतन है। अगर यकीन ना आए तो जाकर पंजाब के फिल्म साजों और कसूर वाले मलका तरन्नुम नूरजहान से पूछ ले, साईं अख्तर से पूछ ले। अबे गधे, कमाई का राज इसी में है। और बंद कर ये हिंदुस्तानी फिल्मों का चरबा। आमिल, हू अचानक क्रोध में अची लाड उठ वारी गजगोड़ करे थो। हिंदुस्तान के गीतों का चरबा कैसे ना करूं? जा सारे जहां से पूछ ले कि सारा पाकिस्तान हिंदुस्तान का चरबा है। मुस्लिम है हम, वतन है हिंदुस्तान हमारा, सारा जहान हमारा। ऐं पोइ हिन ते मस्तीअ जो दोहरो पइजी वञे थो ऐं हू खबीस अमरोहीअ जियान वजद में अची झूलण लॻे थो। ये हिंदुस्तान है प्यारे, हमारी जान है प्यारे। एटम बम जिंदाबाद, हाइड्रोजन बम जिंदाबाद, इंदिरा माई जिंदाबाद। तक दिनादन, पासपोर्ट खुल गया बम्बई के बंडे बाजार में। हमसे मिलेगा तुम सजन, तुमसे मिलेगा हम बरसात में। तक दिनादन, हिंदुस्तान जिंदाबाद, शादबाद, मंजिले मुराद। मुंहिंजा ताक लॻी था वञनि। आउं मथे ते हथ ॾेई वेही थो रहां ऐं हैरत मां ॾांहुं निहारींदो थो रहां। ओचितो कराची जे सोमनाथी मस्जिदुनि जे ऊचनि मनारनि में रमज़ान मुबारक जे पहिरें रोज़े रखण जा आवाज़ चोॾस फिज़ा में गूंजी था पवनि। मूं वारी ठोंठे यार जादूगर बालमा खे बि बांग ॾियण जो जिन पइजी थो वञे। हू कुकड़े जियान ककड़ाट करे बांगू ॾिए थो। चोॾस लाउड स्पीकरनि ऐं सायरन जा आवाज़ हिक ॿिए सां मिली अजीब एब्स्ट्रैक्ट पड़ाड़ो पैदा कनि था। अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर। इस तरफ है पाकिस्तान, इस तरफ है पाकिस्तान, उस तरफ है हिंदुस्तान, उस तरफ है हिंदुस्तान। बीच में अटका हुआ है बेचारा पांदान। अस्सलातु खैरुम मिनन नौम, अस्सलातु खैरुम मिनन नौम। हरि ओम, हरि ओम, हरि हरि राम। मुंहिंजो दिमाग़ भवाटी खाई वञे थो ऐं साह मुंझण थो लॻेमि। आउं डोड़ी पुल घाट जे परे पासे खुले मैदान में निकिरी वञा थो ऐं ॿाहिरि कोरी अछी पट ते वञी लेटी थो पवां ऐं वीचारे हुन खला में लड़कायल माण्हूअ जे बारे में सोचण लॻां थो, जंहिं वटि हेॾा किलीमनि जा काग़ज़ हूंदे बि कुझु कोन्हे, जेको बाहि ऐं पाणीअ जे मथां बीठो ज़मीन ते पेर खोड़ण लाइ बांगू ॾेई रहियो हो। आउं ज़मीन ते टंगूं ॿाहूं फहिलाए सुकून में हिकु ऊहो साहु पटियां थो। मुंहिंजे हेठां मुंहिंजी धरती आहे, जंहिंजी क़ीमती सिंधु दरिया, सिंधु समुंड, खीरथर, कारूंझर, मंचर ऐं किंझर ते कब्ज़े करण लाइ मूंखे कंहिं बि किलीम ऐं दस्तावेज़ ॾेखारण जी ज़रूरत कान्हे। दुनिया जी का बि ताक़त मुंहिंजे मन मां पंहिंजे माण्हुनि, डंडुनि, भिटुनि, कोंभटनि, अकनि, कंडनि, खॿड़नि ऐं डोरनि, सरनि ऐं मोरनि सां प्यार नथी फुरे सघे। इन लाइ त आउं उन्हनि शयुनि जो उटट अंग आहियां, अदना हिसो आहियां, उन्हनि मां पैदा थियो आहियां, उन्हनि में गुम थी वञिणो आहियां, पाण धरती बणिजी वञिणो आहियां। आउं ॾाढी आसीस मां अखियूं ॿूटे थो छॾियां। ओचितो लूणे में कंहिं लूणे फेर बूटक जी सख़्त ठोकर सां लेथड़ी पाए परे वञी किरां थो ऐं हैरत मां मथां बीठल खून ख़वार अखियुनि वारे पुलिस वारे ॾांहुं निहारण लॻां थो। अबे ओ हरामी, भागो इधर से, देखता नहीं है कि ये पूरी ज़मीन अलाट हो चुकी है, भागो। आ मुल्क में नए आयल अजीब मखलूक जा बूंदा ॾिसी कंद खाना थो। जाता है बाबा, जाता है। आउं क्याड़ी खणंदो उथी राति जे पोएं पहर में हलण लॻो आहियां। मूंखे का बि ख़बर नाहे त मुंहिंजी मंज़िल किथे आहे। नवाबज़ादा लियाकत अली बाज़ार, औरंगी, चौरंगी, कोरंगी, दहली कॉलोनी, आगरा कॉलोनी या मुरादाबादी तंबाकू कॉलोनी।
ऐं क़रीब आबाद वारी पुल ओरांगे नवाबज़ादा लियाकत अली बाज़ार मां हलंदो पाण खे कराची जे शाही शहर में ईअं गुम करे थो छॾियां जीअं अरबीअ पारसीअ ऐं उर्दूअ जी तारीख़ में सिंधी पंजाबी पश्तो ऐं बलोची ॿोलियूं पाण खे गुम करे चुकियूं आहिनि। हफ़्तेवार बरसात मैगज़ीन जनवरी 1974।